अस्सलाम वालेकुम। वेलकम साला पर इंसाइक्लोपीडिया चाला खुश आयो तो भी सही आहे। हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं 8.2। इनमें छा थो चए त जेकॾहिं 100 किलोग्राम जी ऑटोमोबाइल खे 100 मीटर फी सेकेंड 10 मीटर फी सेकेंड जी स्पीड सां हिकु इंजन छिके थो। ॿुधायो त उन में सघ केतिरी हूंदी। ठीकु आहे, पावर पाण खे मालूम करणो आहे। मिलियल छा आहे त हुन जो मास मिलियल आहे ऑटोमोबाइल जो, हुन जी स्पीड मिलियल आहे 10 मीटर फी सेकेंड आहे। ठीकु आहे, ऐं ॿुधाइणो आहे त सघ केतिरी हूंदी। सफ़ा सवलो आहे। ही पाण साॻी डेटा कलेक्ट कई आहे, पावर मालूम करणो आहे पाण खे सघ हुनजी। ठीकु आहे, ऐं मास बि मिलियल आहे ऐं हुनजी स्पीड बि मिलियल आहे। सफ़ा सवलो आहे। हाणे हिन जो हिकु फार्मूला आहे, ही फार्मूला पाण खे यादि हुअणु खपनि। पावर छाजे बराबरि हूंदो आहे? पावर बराबरि हूंदो आहे F इंटू V। ॿियो बि फार्मूलो आहे हिकु पावर जो, हू हूंदो आहे त वर्क डन पर यूनिट टाइम। ठीकु आहे, ही वर्क डन पर यूनिट टाइम। त हिकु मखसूस टाइम में केतिरो वक़्तु केतिरो वर्क थिए थो उनखे पाण पावर चवंदा आहियूं। या ईअं चई वठूं त कम थियण जी स्पीड, वर्क डन पर यूनिट टाइम, हिकु सेकेंड में केतिरो कमु थिए थो हुनखे पाण पावर चवंदा आहियूं, रेट ऑफ वर्क डन। ठीकु आहे, बाक़ी हिते पाण खे छा छा मिलियल आहे? हिते पाण खे ॾिसो मास मिलियल आहे, हुन खां पोइ वेलोसिटी मिलियल आहे। त हाणे हिते मतिलबु स्पीड, हिते हाणे ही फार्मूलो त कोन लॻी सघंदो। छो जो हिन में वेलोसिटी त आहे ई कोन। सही आहे, ऐं वर्क बि न आहे गिवन। त ही फार्मूलो हिते लॻंदो। डेटा खे ॾिसी पाण फार्मूलो हणंदा आहियूं। ठीकु आहे, ही ॿ पाण वटि फार्मूला आहिनि, त हिते ही फार्मूलो लॻंदो। हिन में पाण खे फोर्स मालूम करणी ऐं पाण खे वेलोसिटी मिलियल आहे। हिकु शइ त पाण मालूम करे सघूं था। हू कीअं मालूम कंदासीं? फोर्स। हाणे वेट छा आहे? वेट बि त फोर्स आहे, वेट बि फोर्स आहे। त हू पाण मालूम कंदासीं। मास पाण खे मिलियल आहे त छा थींदो? mg। ठीकु आहे, m छाजे बराबरि आहे? 1000 kg, ऐं g पाण खे वैल्यू जी ख़बर आहे, g जी 9.8 आहे मीटर पर सेकेंड स्क्वायर। त 9.8 सां पाण मल्टीप्लाई करे छॾंदासीं। ही छाजे बराबरि ईंदो? ही ॾाई तां वई, 21 0 वई, बाक़ी 100 खे 98 सां ज़रब कंदासीं 98 सां, त जवाबु ईंदो। सही आहे, 98 साॻा ऐं 2 ॿुड़ियूं। सही थी वियो। ही ॾाई जेको आहे हिन में हिकु ॿुड़ी में कटिजी वई, बाक़ी 2 ॿुड़ियूं ऐं 98 साॻा। ही मतिलबु पाण खे न्यूटन फोर्स मिली वियो आहे। ही फोर्स जेको हुनजो वेट आहे उहो ई फोर्स। सही थी वियो। छो त जेतिरो वेट हूंदो ओतिरी इंजन खे उन ते फोर्स हणणी पवंदी। छो त जेतिरो वेट हूंदो बॉडी जो, ओतिरी ई हुनखे मोशन में आणण लाइ, हुनखे हरकत में आणण लाइ इंजन खे ओतिरो फोर्स हलणो पवंदो वेट जे बराबरि। त हिन करे पाण ॿिन्ही खे इक्विवेलेंट खयूं। सही आहे। हाणे कुझु न, ख़ाली इन में वैल्यू पुट करणी आहे। ॿीहर फार्मूलो लिखी वठूं। पावर छाजे बराबरि आहे? F इंटू V। हाणे फोर्स छाजे बराबरि आहे? 9800, ऐं जेकी स्पीड आहे उहो बि पाण खे मिलियल आहे 10 मीटर फी सेकेंड। कुझु न, ॿुड़ियूं घणे वठो? 3 ॿुड़ियूं आहिनि, 1 2 3, हिकु खे 98 सां ज़रब त साॻा 98, ऐं इन जो यूनिट छा हूंदो आहे? पावर जो वाट। ही पाण खे पावर मिली। सफ़ा सवलो आहे नी। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलो था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।